के घर में खटन ते विहारे गालियूं कयूं थई बाहरी बिहारे पत्रे ताड़ ॾेई छॾीना हलिया वञना छोरा ठाह में मिड़ो ई चङाई आहे जेकॾहिं पाण में ठाह कंदव न त सभिनी लाइ भलाई आहे न त मरंदव बाबा तो जो साला है को न तो फाटे तू तो चए तो त समरम जेकॾहिं इहा ॻाल्हि हुजे हा न त पोइ ठाह लाइ तव्हांखे छो चवां हा हा जेकॾहिं थी बि वियो न तॾहिं बि पापा खे छोरी सां मिलण कोन ॾींदासीं पुट शेर बुद्ध छोरो छा थो चवे सही त चवे तो ये का उम्र आहे तुंहिंजी शादी करण जी अड़े उमिरि त न हुई अछो मुंहुं पाण पंहिंजो कयो घुमाया में न मुंहं ते दागी पर हाणे उन जो हल को त हूंदो उन जो हल इहो आहे त तोखे कयूं कबर फेरो पोइ छुटंदी छोरीअ जी जान तोखे पंहिंजा बि आहिनि पर हाणे उहा तुंहिंजे निकाह में कोन थी अची सघे वॾो मुलो बणिजी वियो साईं शरीयत जा मसला पिया मानी खणी अचां न न तव्हां ई खण मूंखे बि हाणे ॾींदी मानी की न लाहियां आसरो आंगुरियूं चूपे छॾ ओफराता खाईंदो से भी मखण सां मखियल छोड़े तोखां बि वयसि न कहीं चयो त तूं मूंखों बि वई तूं त यमन जो शहज़ादो आहीं अड़े लखनि में हिकु आहियां पर तव्हां निभागनि वटि मुंहिंजो क़दुरु कोन्हे मां फटाफट बोतल तां होटल वठी जा न तूं हिते वे हिते वे मूंखे न खपे तुंहिंजी बोतल भला लाहौत जो लाना पर पिया गिलास उहो वठी जा न उहो तूं पीअंदीअ न पोइ तुंहिंजो जिगर थधो थींदो पोइ हा ते छंडो पवंदी पोइ तूं थधी थींदीअ न पोइ मिठो मिठो ॻाल्हाईंदीअ आमा वेहंदे कॾहिं त कुर्ब जी कचहरी थींदी न वेहण लाज़मी आहे हा वेहंदे कॾहिं त कुर्ब जी कचहरी थींदियूं न आई माई मुठिय से ये अञा हिते वेठी आहे पेर ड्राहे मणा किथे मीर मामा जी चाह ते तू न हथ अची वञीस ओ बुटड़ी अमा अमा किथे आहे मासी मूं त सॼो ॾींहुं सिबियाणी कंदो तूं वती ऐं मां जॾहिं अचां थी त भॼी थो वञी इहो प्यार आहे तुंहिंजो वॾो प्यारा तमामु वॾो प्यारा एतिरो प्यारा जो दिलि जे प्यार में नथो मापे तॾहिं त रपड़ी थी थिए तुंहिंजो हथु लॻे थो न करंट लॻी थो वञे पोइ ॾिगुनि मां साल निकिरी थो वञे हिन चरे खे पंहिंजे चक्कर में फासाए बेवकूफ़ करे तलाक वठांसि सिर्फ़ु हिकु चक्कर तलाक थी वई हमेशह जे लाइ हिननि मां जान छुटी पवंदी हाणे हिन चरे खे कीअं सम्झायां त मूंखे तलाक ॾे वञी काॾे थो मुंहिंजा मखण माखी वठण थो वञा मुंहिंजा ढोलण माखी मखण तोखे कढाए ॾींदी न पोइ तूं मिठड़ी थी वेंदीअ पोइ मिठड़ो ॻाल्हाईंदीअ मीर मोहम्मद तो में हिकिड़ो कमु आहे मुंहिंजो मां मरां बचा हुकुम कर मुंहिंजी मिठड़ी सुभाणे मूंखे ॻोठ घुमाए जाए वाइदो कर मूंखे वठी हलंदे न हलबो ज़रूरु हलबो हाणे त ॾाढो टाइम थी वियो आहे हाणे घर वञणो पवंदो अलाह बचायो ऐं मूंखे कोन ॾिठे अलाह कंदो ख़बर कान पई हूंदसि वरी बि तूं ॿाहिरि निकिरी वञ पर मां छॾ ज़िद तूं वञ घणे थी मोकिले मखण वठण लाइ हा हा तूं वञी रनुनि जा कम कर बंदूक हलाइण तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे तोखे भला मानी आणे जा दोस्तनि खां पियो अचां बुखे पेट कोन मोकिलियो अथव मूंखे ॿाहिरां घर अची पियो घर न ईंदुसि त ॿियो काॾे वेंदुसि धिका खाइण थोरो कुर्ब सां बि ॻाल्हाईंदो कर तिड़ी ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत अथई दोस्त सां ॻाल्हाइण माना पंहिंजी निड़ी पटराइणी आहे जी चाचा अच तुझे सही वो मानी होनी बेटा अरे चाचा चाचा
चाचा जल्दी में चांहि ठाहे वठ, मथे में सूर पइजी वियो आहे मूंखे। ॾिसां थी चाचा, ख़ुदा करे खीर हुजे। तव्हांखे केतिरा भेरा रोकियो अथमि त खीर घर में रखंदा कयो। कहिड़ी महल में महिमान अची सघे थो। रखियो हुयमि पर चाची जमाए छॾियो। टंकू भञी छॾियांसि जे खीर न हुजे त। हाँ मानी का खाई निकते बाकी तो के चाय को न पियायो। ए मां चवां तो उपता सवाल न कर, खीर आहे या न। तुझी खीर बचाए रखियो तुम करे रे समाचार न तो फाटी न पवे। नज़ीरा चांहि जो कोप त ठाहिया। जॾहिं बि फोन ईंदी आहे न तूं मूंखे चांहि जो ई चवंदो आहीं। तूं वरी कल्ह सवाल करणु ॾाढा सिखी पई आहीं। नाराज़ न थी, मां वञा थी। फराज़ तूं मूंखे हाणे यादि कयो। अच्छा मतिलबु तव्हांखे हाणे मुंहिंजे लाइ फुर्सत ई नाहे। केॾी फोन आहे सोनू? ओ मम्मा मुंहिंजी फ्रेंड जी फोन है। तुंहिंजी फ्रेंड जी फोन हुई त तो कटी छो? मां काथे कटिजी वई। केॾी फोन आहे? मम्मा मुंहिंजी फ्रेंड जी आहे। ॻाल्हायसि न? हेॾे कर मां थी ॻाल्हायसि। मम्मा तव्हांजा शक मुंहिंजे मथां वधी न विया आहिनि। मुंहिंजा शक न आहिनि वधिया, तुंहिंजे दिलि में चोर वेठल आहे। छा मक़सदु तुंहिंजो? भेणो मुंहिंजो लहजो सही कर, मां सही ॻाल्हाए पियो आहे। सॉरी। पर मम्मा मुंहिंजे दिलि में को बि चोर न आहे। तव्हां हरो भरो था परेशान थियो। ॾिस सोनू, मुंहिंजो ख़ैरु आहे। तुंहिंजी हिन बदनामीअ जो ॾुख मां बर्दाश्त करे वठंदसि, पर तुंहिंजे पीउ तोखे पुटु करे पालियो आहे। ख़ुदा न करे तुंहिंजी ग़लतीअ जे करे उनजी इज़त जे मथां खां आङुर खॼे त हू ज़िंदा कोन रही सघंदो। अलाह न करे मम्मा, अॼु तव्हां इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं करणु लॻाओ जेके मूंखे करणु न घुरिजनि। अॼु मूं जेको तुंहिंजो रवैयो ॾिठो आहे न, उन तुंहिंजे रवैये मूंखे शक में विझी छॾियो आहे सोनू। तव्हां छा था सम्झो त मां का अहिड़ी ग़लती कंदसि? अलाह न करे अम्मा, अगरि तूं ईअं कयो न त नवाब जी ख़ानदान जी इज़त मिटीअ में मिली वेंदी। जेको नवाब कॾहिं ज़िंदगीअ में इहो सदमो बर्दाश्त न करे सघंदो। इहो ख़्यालु पंहिंजे ज़हन में ज़रूरु रखजांइ सोनू। चइबो त मम्मा खे सॼी ख़बर पइजी वई आहे। हाणे इहो राज़ मां कढियो वक़्तु लिखाए कोन सघंदसि। चवां थो त सिपियाणी खे उथे चकर बकर ॼाणायां विनतियूं थी करे। इहा त सुठी ॻाल्हि आहे, वठी वञीसि न। पूरी ॻाल्हि ॿुधाई विच ते इहो टपो छोड़ो थो। हा पोइ ॿुधाए। हाणे कार त आई कोन, छा ते रक्षो कर न। हाणे आई विच ते टपो सलाह पे ॾिनमि यार। हाणे साईं तूं बि वॾो दादा आई जो वॾे कमदार खे सलाह थो ॾी। मुंहिंजी तोबा बाबा। हाणे आहिनि पेर ते ओए छा सोचियो अथई? सिपियाणी खे कंहिं ते वठी वेंदे? ओ तूं पंहिंजी डांड गाॾी ॾोट असां खणी हल। ॿियो मीर मोहम्मद, मूंखे त तमामु घणो कमु आहे। हाणे इटियूं पिटियूं न कर कमदार वॾे सां, इटियूं पिटियूं न कर चाढ़े त टिकी टिकी थिए। यार तूं मुंहिंजी मजबूरी खे सम्झी छो नथो? हा साईं तुंहिंजी वॾी मजबूरी आहे। तुंहिंजे घर में जनाज़ो पियो आहे, तोखे कफन वठिणो आहे, कपड़ खोटणी अथई। खेर घुर मीर मोहम्मद, अलाह ई न कंदो। अॻ में खेर घुरी पोइ तो तोखे ॿुधायां त इहा मजबूरी हूंदी आहे। अॼु इहे इटियूं पिटियूं न अथई त चाढ़े त टिकी टिकी थिए। जल्दी अडांत गाॾी काए मुंहिंजे घर ते अच, मां बि तयारु थो थियां। सिपियाणी खे तयारु थो कयां। ठीकु आहे कमदार वॾा हाज़ुर। खमीसे खे चवां थो तुंहिंजो कमु कयूं था। हलो ठीकु आहे, पर टाइम ते मोकिलिजांसि त चाढ़े त टिकी टिकी थिए। हाज़ुर साईं हाज़ुर, नाराज़ न थी। शाबाश हुजे मासी साहबा, शाबाश हुजे। क़िस्मत सां हिकिड़ो कमु चयोमांइ, सो बि न कई। बाक़ी मां शहर वेंदो आहियां,
मोटरसाइकिल जे पोयां त चिंबड़ी पवंदी आई। छोरा मुंहिंजो कमु छोरी खे न्यापो ॾियणु, जेकॾहिं उहा न्यापे ते नथी अचई तॾहिं में मुंहिंजो कहिड़ो ॾोह। हा पर हुजे प्लास्टिक जी गुॾी त खीसे में विझी खणी अचांसि, पर हेॾी सारी भला छोरीअ खे मां कीअं वठी अचां? मासी जेकर तू मुंहिंजो न्यापो पहुचई हा न त तू ज़रूर अचे हा। कीअं उहा घर खां निकिरंदी? हुन मुंहुं जाबिर जा हुनखे पादर कोन था सुझनि, निकिरे त घर खां ॿाहिरि टंगू त भञी टुकर करे। हा मासी इहा ॻाल्हि त आहे। साबा जे सर मथां सदको वञी छो त हुन छोरीअ खे इम्तिहाननि में पियो विझी, हा हुन सां तूं पाण छो नथो वञी मिलण? तुंहिंजी बि त भेण जो घर आहे न, हज़ार बहाना खणी हुनजे घर वञी सघी थो। मासी वञा त सही पर जाबिर खे हाणे मुंहिंजी शिकिल वणे ई कान थी। सॼो ॾींहुं हो घर त कोन वेठो आहे न, वञी घिटी जो पासो वठी वेर, जीअं ई हो मुंहुं घर खां ॿाहिरि निकिरे त तूं घर हलियो वञ। तुंहिंजो जेको बि दिलि जो हवाल आहे तूं ई तसलीअ सां करे मोटी अच। हा मासी हाणे कोशिश करे ईअं ई करणो पवंदो। जेतिरो जल्द थी सघई न त हुन छोरी राणीअ खे घर मां भॼाए वठी वञ, त हुन छोरीअ जी बि ज़िंदगी अज़ाब मां बची पवंदी ऐं तुंहिंजो बि भलो थी वेंदो। साबा जे सिर मथां सदको वञी, पर हाणे इन नेक कम में देर न कजे। मासी तूं त चवीं थी, छा मां इन कम में कोशिश घटि कंदुसि? चङो चङो हाणे मां हलाए थी, यादि हुजे। उलाला ओ भाऊ उलाला, ओ अदी उलाला, ओ भेण उलाला, ओ अमा उलाला, ओ बुढ़ड़ी उलाला। अॼु मुंहिंजो मोर पुटु काॾे तयारु थियो आहे? तू सब्र कर बुढ़ड़ी सब्र कर, तोखे मां वॾी ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि। कल्ह खां वठी त चई थो पर ॿुधाई त कोन थो। वॾी तकड़ी बेसब्री। हाणे मां सोचो जे तोखे न ॿुधाईंदुसि न तुंहिंजो हा फाटी पवंदो। तड़पी तड़पी दम ॾींदी आहे, तंहिंखां सोचो आहे तोखे ॿुधाए छॾियां। अबा हाणे न खणी ॿुधाइणो थी त न ॿुधाए, मां तोखे ज़ोर त नथी कयां न। वरी कये थी फिरती शुरू। हाणे तूं सिधो साधो आहीं, या सॼे जग जहान वारा एतू पिटू आहिनि, हाणे ॿुधाईंदो या वञा? अमा सिकाणी खे ॻोठ घुमाइणो आहे। छा छा सिबियाणी तो सां हलंदी? रात को ख्वाब त न ॾिठो अथई? खबर है बुढ़ड़ी खबर है, तोखे यकीन कोन ईंदो, पर थोरो तू सब्र कर। सिपाही ईंदी न पंहिंजी अखियुनि सां ॾिसजां, ओ तोखे यकीन ईंदो बुढ़ड़ी त तुंहिंजे मोर पुट न तोखां कूड़ आयो आहे न हणंदो। बाबा हींगर बि नंढी, जुमा बि घणा, ॾिसूं था। अमा मां हेतिरो त तूं चवंदी थी नींगर नंढी जुमा घणा, नींगर नंढी जुमा घणा, आख़िर तुंहिंजी इहा नींगर वॾी कॾहिं थींदी? ओ छा ईअं थो लॻे ॼण सिपाही अची वई आहे न? जा मखण अच त हलूं। केड़ा भाऊ माफ कजा। मुंहिंजा रब अला हिन माईअ जे बचड़े जी पाड़ बाबा साईं तव्हांजा मुंहुं मथां लख एहसान हुया, जंहिंजो बदिलो तव्हां पाण मूंखां चुकाए वरितो, पर मूं ज़हर जो ढुक भरे पंहिंजे मां
रत जा गोढ़ा रोंदो रहे पर तो से शिकायत कोन के तुंहिंजो वस न लगे पियो रमज़ान जेकॾहिं तुंहिंजो वस लगे है ना त तूं पंहिंजी लत मुंहिंजी निड़ी मथां रखी आहे ओए नेक कम में चाचा रमजान देर छो पियो करी अकल जो कम कर लहे इन खल खल ए मुंहिंजो भाउ हिकिड़ो दुबो आहे जो खल लाईंदे रमज़ान सनी करण छॾे ॾे मूंखे ख़बर आहे त तुंहिंजो अंतर मूं तरफ़ केतिरो ठरियल आहे ठरियल किथे आ बड़के पियो बड़के तूं ये न मड़े हां उठ भैया ने चो उठी जो लहे हमने खल कुकुर जो भई जरा कुकुर जो कोनी तो तू करे दिखारे बात ताण कुकुर थी हाणे ॿुधाए रमज़ान कहिड़े मक़सद लाइ आयो आहीं बाबा साईं मां न्याणी जी इजाज़त वठण आयो आहियां जेकॾहिं कुझु ॾींहं उनखे इजाज़त ॾियो तव्हांजी महिरबानी थींदी जेकॾहिं तूं छोरे रहमान खे पंहिंजे घर अचण न ॾीं त मां तुंहिंजी छोरी खे कुझु ॾींहंनि लाइ तुंहिंजे घर छॾे सघां वॾा बाबा इनखे इजाज़त ॾियो न ॾियो असांखे ॾियो अलाह निकिरी विया तव्हां ॿई वञी पहिरियां उताक वारा मट पाणी जा भरो पोइ घर वञो हलो हलो हाँ रमज़ान मूंखे ख़बर आहे त तूं छोरे रहमान खे पंहिंजे घर खां कोन रोकी ॾे ऐं मां इहो बर्दाश्त नथो करे सघां बाबा साईं रहमान बि तव्हांजो पंहिंजो आहे सालो अथई कुझु धारियो त न आहे हा मुंहिंजो सालो आहे तोखां वधीक मां उन खे सुञाणींदो आहियां छोरो केॾो कमीनो आहे इहो मां ॼाणा थो घर में विहारण जे लाइक़ न आहे तॾहिं तोखे चवां थो छा पियो सोची रमज़ान किथे तूं पंहिंजी छोरी खे रहमान सां भॼाइण जो प्रोग्राम त कोन ठाहियो अथई बाबा साईं मूं त पंहिंजी न्याणीअ जी शादीअ जो ख़्वाबु ॾिठो उनखे भॼायो त मेहराब ख़ान सां तव्हां ई आहे ज़बान खे लगाम ॾे मां तुंहिंजी छोरी ऐं अदा जो निकाह करायो आहे सच कड़ो आहे बाबा साईं कुवते बर्दाश्त रख पर तुम्हें हो ज़र्फ़ आहे किथे इहो मजाल जो तूं आईनो ॾेखारियो आहे जंहिंमें अक्स तुंहिंजो आहे पहुचो न जाबिर ख़ान कुवते बर्दाश्त रख नथो ॾियां छा कदे हाँ छा कदे मोहताज ऐं अपहाज मां छा थो करे सघे तूं जहिड़े ज़ालिम खे मां त हथ जोड़े अर्ज़ खणी आयो हुयुसि पर तोने रहम जी अपील रखणु बेवकूफ़ी आहे हल वञ हितां जेकॾहिं मां आपे मां निकिरी वियुसि त हणंदो साईं बस चंपा ॻोठ वारा चवंदा त हिकु माज़ूर खे थो मारे ऐं इहो कोन सोचींदा त उनखे आपे मां कढण वारो बि इहो माज़ूर आहे वञा थो जाबिर ख़ान तव्हां मूंखे कमज़ोर सुरो लॻल नाकारा काठी सम्झी वेठो कयो आहे यादि रख जाबिर ख़ान जॾहिं घर में बाहि लॻंदी आहे न उहा ई नाकारा सुरी लॻल काठी घर खे जलाए रख करे छॾींदी आहे मुंहिंजे घर खे साड़ण लाइ जेको तूं सुकल काठी वारो किरदारु अदा कयो आहे यादि रख मां तुंहिंजे नस्ल खे बि तबाह करे छॾींदुसि नच पंजाब तेरी पतली कमर नच नच तेरा ठमका लगा के नच पंजाब नच तो खे अलाए कहिड़ी ख़ुशी मिली आहे जे भोलनि जी आहे टप तो ॾी मूंखे सघ कोन्हे तो वांगुरु मां टप ॾियां ॿुधड़ी ख़ुशी ॿुधण खां पहिरीं जेकॾहिं ख़ुशी ॿुधाईंदो न सभिनी खां पहिरियों जेका तिरकी विधई ऐं वञी बूथ पाइण लॻंदी आहे इन करे पंहिंजो खट में हथ विझी वे ख़ुशी ॿुधाए वे हल
ॻाल्हि सां खट न भञी ॾी हाणे खट खे ॿई हथ सुक करे वे त मां ख़बर खे इरशाद कयां। इहो इरशाद केरु आहे? इरशाद मुंहिंजो पीउ आहे। सची बची तुंहिंजो दिमाग़ चट थी वियो आहे। तुंहिंजी इन अॻिड़ियुनि वांगुरु इहा जेकी टुबड़ी थिए न इन वांगुरु ख़ाली कोको थी वियो आहे। सच तो चई दिमाग़ चट त थी विया आहे तॾहिं त पुछां थी त इहो इरशाद केरु आहे? इरशाद केरु? उहा मां होटल जे टीवी पे हले न उते हमरा ख़ुशी जी ॻाल्हि पियो करे पोइ वरी पोयां माण्हू चवनि पिया इरशाद इरशाद माना ख़ुशी जी ॻाल्हि खे इरशाद चइबो आहे। ॼट अबा तूं पहिरियों पंहिंजी ख़ुशीअ जी ॻाल्हि कर न त मां इरशाद मुक़रर चवां न। हा ख़ुशी जी ख़बर इहा आहे त सुभाणे सिपियाणी मूंसां दरिया घुमण थी हले। ओ जमालो मता दरिया ते वियो आहीं? हाँ थी फाड़ी ॿुधड़ी एॾी लड़कबी आहे। अबा मां चवां थी दरिया ते वञण जी का बि ज़रूरत न आहे। छो वञण जी ज़रूरत न आहे? अबा तूं अबोज हू वॾी चालाक औरत आहे वञी वठी दरिया ते धिको ॾेई त पोइ ऐं हिते अची सभिनी खे ॿुधाईंदी त ॿेड़ी ऊंधी थी वई मीर मोहम्मद लुड़ी वियो। न मां न सिपियाणी मूंसां ईअं कोन कंदी। तूं साड़ सड़ी इहो सिपियाणी सां सड़ी थी तॾहिं त मुंहिंजा कन थी भरी पर मां बि कननि जो कचो न आहियां। तूं केतिरियूं वेड़तियूं पिड़तियूं कर पर सिपियाणीअ मूंखे वेड़ाए नथी सघी। अबा मां त चवां थी त तूं ऐं सिपियाणी हिकु थी वञो पर छा मुंहिंजे चवण सां सिपियाणी तुंहिंजे प्यार खे सम्झी सघंदी? मुंहिंजे प्यार खे सुञाणे वई आहे तॾहिं त मूंसां घुमण हले थी। अबा मां तुंहिंजी दुश्मन न आहियां तूं मुंहिंजी ॻाल्हि खे कोन थो सम्झी। अमा तूं मूंखे घणो न सम्झा। तुंहिंजो दिमाग़ हूअं ई चकता सोचे रहंदो पंहिंजे दिमाग़ खे दॿो न कर मुसलो विसाए हला कर। मां ॼाणा सिपियाणी ॼाणे असांजे प्यार जे विच में जंग नाड़ा आहे लड़तियूं पिड़तियूं वड़ी करे। साथी पक्की मुझी कीची मो तो कजे कने कीची पटनी आ ना तो वनी पाजी रने जी कीची पटे लेकिन भुट्टो जण थी तो पाजी छोरे के वनी ने भुट्टो जे को अधरात जो वते तो पाजू रनु बेन जे दर ते रुलाइंदो भाई जे करे या गाल कूड़ी निकती ना तो तोखे अची तुंहिंजे घर में पूरो करे वेंदो। जाबे मुझी भी गाल कने खोले बुती छल जे कने गाल या सच्ची हुंदी ने तो मां भी तांगी खड़ी तुने मुंह ते घुमाई दी मैं। हां मां भी सापा जे सिर मतो सद को वनी अॼु ताईं उहा पैदा ई न थियो जेको जाबिर जे मुंह ते तांगी घुमाए। मां चवां तो निकिरी ता त पूरो न कयाई। ठयो हाने ठयो मगर तुझे घर में कोने बीठी आया जो मां टरा जाबिर लेकिन तोखे मुझी गालियो एडी कड़ियो थी लगन ने तो पाजे कनन में कपा विच छन तो वनी मरंदी तू मुझे हथा मरंदी मेरिया मां या पक करे वठा त तुझी या बकवास सही आहे गलत। ओए तोखे मां ॿुधाईंदुसि त जाबिर खान सां खोसन जो अंजाम छा हूंदो आहे। हलने हल तू छा साबा के सबब सेखारी साबा जे सिर मतो सद को वनी तो जड़ा मां पाजे रह जे पलाव में बदी घुमंदा। हां कुटी पर कद खड़ी तो मत बाकी घुमे। हां तो सिपियाणी जेके बेर खया असांजे लाइ अञा वधीक मसला पैदा थी सघनि था। तूं वधीक परेशान न थी अदा मसला असांजे लाइ न पर नवाब खान जे लाइ थींदा छो त मूं सिपियाणी खे अहिड़ो त पढ़ाए छॾियो आहे नवाब खान जे घर में बाहि लॻी थी बाहि। नवाब खान इहो कॾहिं बि न चाहींदो त सिपियाणी ऐं मीर मोहम्मद जे विच में तलाक थिए। सिपियाणी खे मूं खंड ऐं मिठाई मिलाए अहिड़ो त बुरको ॾिनो आहे जो मीर मोहम्मद खां तलाक वठण खां सवाइ कॾहिं बि ख़ामोश न रहंदी। इहे ॻाल्हियूं जॾहिं नवाब जे कननि ताणी पहुचंदियूं न त उन जूं रातिनि जूं निंडूं हराम थी वेंदियूं हराम। अदा वॾा तूं परेशान न थी मूं ते ऐं भाॼाई ते छॾे ॾे। असां ॿिन्ही गॾिजी जेका खिचड़ी पचाई आहे न उहा खिचड़ी
नवाब खान जी फैमिली लाइ ज़हर बणिजी वेंदी ज़हर। खुदा कंदो, पर मूंखे नथो लॻे त तव्हां पंहिंजे इरादे में कामयाब थी वेंदो। तूं अजायो सोचे, पंहिंजे मथे जो सूर न वधाए। असां जेको सोचियो आहे न उन में कामयाब ज़रूर थींदासीं। जेकॾहिं कामयाब न वियासीं न तॾहिं बि ख़ैर आहे, असांखे को नुक़सानु कोन पहुचंदो। सतल शींहं खे जाॻायो पिया। इन शींहं खे तोखे पिंजरे में मां क़ैद करे ॾींदुसि। इहो तोसां बहादुर खान जो वाइदो आहे। असां गंजी जेका खिचड़ी पचाई आहे न, उहा खिचड़ी नवाब खान जी फैमिली लाइ ज़हर बणिजी वेंदी ज़हर। खुदा कंदो, कामयाब पत्थर जावाणू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू